इसराइली फ़ौज जी फ़लस्तीन में बमबारी जारी आहे। ग़ज़ा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि रेमाल, शेख रिज़वान ऐं साबरा में ताज़नि हमलनि जे नतीजे में 150 खां वधीक माण्हू शहीद थी विया आहिनि। इसराइली हमलनि में हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 19,300 थी वियो आहे, जॾहिं त 60,000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। ग़ज़ा ते इसराइली ॾाढ जे करे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां गॾु इसराइल में मौजूदु सियासी अॻुवाण बि कावड़ियल आहिनि। इसराइल जे अपोज़िशन लीडर वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो आहे त नेतन्याहू फ़ौरी तौरु उहिदो छॾे ऐं नईं सिरे इलेक्शन कराई वञे। याइर लिपिड जो चवणु आहे त नेतन्याहू इसराइली अवाम जो एतमाद विञाइण सां गॾु दुनिया ऐं सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट जो एतमाद बि विञाए चुको आहे। होॾां कैथोलिक मसीहनि जे रूहानी पेशवा पोप फ्रांसिस ग़ज़ा ते इसराइली हमलनि खे दहशतगर्दी करार ॾींदे चयो आहे त ग़ज़ा मां मुसलसल दर्दनाक ख़बरूं अची रहियूं आहिनि। हथें ख़ाली शहरनि खे गोलियुनि ऐं बमनि जो निशानो बणायो पियो वञे। पोप फ्रांसिस दुनिया खे ग़ज़ा में अमन जी दुआ करण जी अपील बि कई आहे। गॾियल क़ौमुनि जे फ़लस्तीनी पनाहगीरनि बाबति रिलीफ एंड वर्क्स एजेंसीअ जे सरबराह फ़िलिप लाज़ारिनी ग़ज़ा में तबाहीअ ते ॻणिती जो इज़हार कंदे चयो आहे त यूक्रेन जंग में हेल ताईं जेतिरा माण्हू मारिजी चुका, ग़ज़ा में उन खां बि वधीक औरतूं ऐं ॿार रुॻो 40 ॾींहंनि में शहीद थिया आहिनि। हिन चयो त इसराइली हमलनि सबबि ग़ज़ा में 60 सैकड़ो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो ऐं 90 सैकड़ो आबादी बेघर थी चुकी आहे। ॿिए तरफ़ मिस्र दावा कई आहे त इसराइल ऐं हमास जंग बंदी ऐं यरगमाल बणियल माण्हुनि जी आज़ादीअ लाइ तयारु आहे, जॾहिं त मुआहिदे जी तफ़सीलनि ते कुझु इख़्तिलाफ़ आहिनि। इन सिलसिले में इसराइली ॻुझी एजेंसी मुसाद जे सरबराह ऐं क़तरी वज़ीर आज़म में मुलाक़ात बि थी आहे। हमास मुतालबो कयो आहे त इसराइली फ़ौजी ग़ज़ा में पहिरीं खां तइ थियल हदुनि खां पोइते हटनि, जॾहिं त इसराइल पोइते हटण खां इनकार कंदे जंग बंदी जो वक़्तु, मुदो ऐं क़ैदियुनि जी लिस्ट ॾियण जो मुतालबो कयो आहे। इसराइल ख़िलाफ़ सॼी दुनिया में एहतजाज जो सिलसिलो बि जारी आहे। बरतानिया, अमरीका, कैनेडा, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रिया ऐं ॿियनि मुल्कनि जे रहवासियुनि ग़ज़ा ते जारी बमबारी बंदि करण जो मुतालबो कयो आहे।